एक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। शहदादपुर मां ॻोठ गोराम लगारी में नींगर वण तां किरी फोती वियो आहे। दुख ईंदड़ ख़बर आहे अव्हां ताईं पहुचायूं पिया। मुकेश भील रांदि खेॾंदे वण तां किरी सख़्त ज़ख़्मी थियो। नींगर खे सिम्स अस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में ई दम ॾिनई। आगाह कयूं पिया शहदादपुर मां ॻोठ गोराम लगारी में नींगर वण तां किरी फोती वियो आहे। मुकेश भील रांदि खेॾंदे वण तां किरी सख़्त ज़ख़्मी थियो हो। नींगर खे सिम्स अस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में ई दम ॾिनई। अपडेट्स वठंदासीं शहदादपुर मां गुलाम अब्बास सांद खां। गुलाम अब्बास जा तफ़सील आहिनि। जी, शहदादपुर जो ॻोठ गोराम जमाली आहे, उते जेको आहे 7-8 सालनि जो छोकिरो आहे मुकेश भील, जेको वण ते रांदि खेॾी रहियो। उते रांदि खेॾंदे वण तां हेठि किरी पियो, जेको सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे वारस जेको आहे सिम्स अस्पताल शहदादपुर खणाए अची रहिया त रस्ते में नींगर दम ॾेई छॾियो ऐं नींगर जो लाश जेको वापसि वारस ॻोठ खणाए अची। ठीकु आहे गुलाम अब्बास, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।